आए खे चवनि आ, वेठे खे चवनि वेह, डोरे डोरे ॾेह, अंगण वञे उन्हनि जे। यानी अचण वारे खे आदर ऐं भलीकार ॾीनि ऐं उनजो आदर बा कनि, ऐं वेठल खे वञण खां रोकीनि त ॿेली न वञ, वेह अञा त हींअर ई साण वञी पियो, अञा तोसां ॻाल्हियूं करणियूं आहिनि, कचहरी कोन थी आहे, अॻुवाट न वञ, ऐं उन्हनि खे रोकीनि ऐं झलीनि त वेह। त अहिड़नि माण्हुनि वटि पोइ तूं सॼी दुनिया लताड़े लताड़े बि उन्हनि वटि ई वञ जेके माण्हुनि खे मान ॾेई ॼाणनि था, माण्हू खे भलीकार ॾेई ॼाणनि था, जेके माण्हुनि जी इज़त करे ॼाणनि था ऐं माण्हू खे माण्हू सम्झनि था। ऐं जेको बि उन्हनि वटि वञे थो, लंघी वञे थो, त उनखे लख इज़तूं ॾियण वारा माण्हू आहिनि। उनखे तेसी वञण ई कोन ॾींदा, उन्हनि जी ख़िदमत चाकरी करे उन्हनि जी हर पुरघोर लहंदा आहिनि, उनखां पोइ बि कोन छॾींदा आहिनि, उनजी दिलि ई कोन चवंदी आहे त वञे असां खां, भले वेठो रहे। अंदर में राज़ी, मोह ते माणा। हीअ बि पहाको आहे, यानी कंहिं कम लाइ माण्हू दिली तरह त राज़ी हुजे पर साम्हूं इनकार ऐं नाज़ नखरा करे, माना अंदर में ॻाल्हि या कमकार लाइ आमादा हुजे, था ईअं त करे वेंदुसि, फलाणो कमु थी वेंदो, हा इहो सही आहे, इहो मुंहिंजे लाइ बहितरु आहे, पर साम्हूं वरी ज़बान सां उहा ॻाल्हि उबती करे ऐं उन लाइ नखरा ॾेखारे, नाज़ ॾेखारे। ख़ासि करे हीअ जेको पहाको आहे सो कंहिंजो जॾहिं रिश्तो करणो हूंदो आहे, पोइ उहो छोकिरो हुजे या छोकिरी, पर ख़ासि करे छोकिरी सां जॾहिं कंहिं रिश्ते जी ॻाल्हि कंदा आहिनि, शादी या संगाबंदी जी ॻाल्हि कंदा आहिनि, त पोइ ज़बान सां उहो शर्म ऐं हया विचां उन ते आमादगी कोन ॾेखारींदी आहे। पोइ उनखे ईअं चवंदा आहिनि त अंदर में राज़ी पर मुंहं ते माणा अथई। उहे वणी सुकी विया जेके पैसा ॾींदा हुआ। हीअ चवणी आहे, मज़कूर चवणी में ॻाल्हि सिधी सही बीठी आहे त पैसनि जा वण सुकी विया आहिनि जेके पैसा ॾींदा हुआ, मतिलबु त उन्हनि में हाणे फल ॾियण वारी उहा सघ न आहे रही, ऐं हाणे आसरो करण मां को बि फ़ाइदो कोन्हे। त वक़्तु चेंज थी वियो आहे, तब्दीली अची वई आहे, अॻूणो जेको ओज उरूज हुओ सो हाणे कोन्हे, जेके सावा हुआ से सुकी विया। उहा कुकड़ी मरी वई जेका सोना अना ॾींदी हुई। मज़कूर चवणी सोना बेज़ा या बेदा ॾींदड़ कुकड़ वारी आखाणी मां वजूद में आई आहे, जंहिंमें लालच ऐं लोभ जो ज़बरदस्त सबक़ ॾिनल आहे। दोस्तों, काफ़ी सारा अहिड़ा पहाका ऐं चवणियूं आहिनि जिन जे पोयां हिकिड़ी तमामु वॾी कहाणी बि लिखियलु हूंदी आहे, को तारीख़ी वाक़ियो हूंदो आहे, को ॾस पतो या उञाण बि मिलंदो आहे, या का नसीहत कयल हूंदी आहे। तीअं हीअ चवणी बि हिकु कहाणी मां वरितल आहे। आऊं चा अटो, हू चए घोॿाटो। माना आऊं जेका ॻाल्हि करियां थो सा हू उबती पियो करे, आऊं चा सिधी ॻाल्हि, हू हुनखे उबती सम्झे। आऊं चा हीअ किताबु आहे, हू चए न इहो त धोखो आहे। हिकु चवणी आहे जंहिंजो मतिलबु कुझु हिन रीति आहे त कंहिं बि माण्हू खे कमु हिकिड़ो चओ पर हू उन ते गौर कोन कंदो आहे ऐं चयल हिदायत मूजिबि न कंदो आहे, पोइ ईअं चवंदा आहिनि, मतिलबु आऊं तोखे चवां हिकिड़ी ॻाल्हि ऐं तूं करी वरी ॿी, या पंहिंजी करे भेण। आऊं चा अटो, हू चए घोॿाटो। एतिरी करियो जो साकरो सही सघे। दोस्तों, मज़कूर चवणी मूं साकरे शहर में ड्यूटी दौरान शहर में कंहिं माण्हू खां ॿुधी, ऐं कुझु देरि खां पोइ खीसे मां पन्नू ऐं कलम कढी कलम बंदि करे छॾी हुई। इन चवणी जो पस मंज़र डिघो आहे, पर मुख़्तसरनि ॿुधायां त हिकु दाड़ियल खे के माण्हू पकिड़े वठंदा आहिनि, पोइ उनखे सज़ा ॾींदा आहिनि, ऐं हू ईअं चवंदो आहे त न्याय एतिरी करियो जो साकरो सही बि सघे। मतिलबु त मूंसां जेको अॼु अवी करे रहिया आहियो, जेकॾहिं आऊं हितां वियुसि त पोइ आऊं बि उनजो बदिलो वठी सघां थो ऐं आऊं बि उहो कुझु करे सघां थो, तंहिंजे करे मूंसां अहिड़ी करियो जो वरी अवी बि बर्दाश्त करे सघो। अछी पग में पस अंदर मिड़ई अॻिणियूं। हीअ बि पहाको आहे जंहिंजी माना कुझु हिन रीति थींदी त जीअं ॾिसण में थो अचे तीअं आहे कोन, पर हक़ीक़त जे बरअक्स आहे। पर ॻाल्हि असल में ऐं अंदरूनी तरह ॿी आहे। इन ॻाल्हि खे अछे पटके में पियल अॻिड़ियुनि सां भेटे ॻाल्हि जो वटि सम्झायो वियो आहे त असल ॻाल्हि हीअं आहे, पर ज़ाहिरी तरह सां हीअं पई ॾिसण में अचे। माना ज़ाहिरी मक़सदु हिकिड़ो ऐं उनजो असल वरी ॿियो हुजे।